हाणे सुहिणी मिहार जो किस्सो पेश कजे थो। जिन ॾींहंनि में हिंदुस्तान में मुग़ल घराणे जो शहनशाह राज कंदो हो, उन्हनि ॾींहंनि में पंजाब जे गुजरात शहर में हिकिड़ो मशहूरु कुंभार ईंदो। संदसि नालो तुला कुंभार हो। हिन जा ठाहियल थांव ख़ुदि बादशाह ऐं अमीर कमु आणींदा हुआ। इन करे वटसि हर क़िस्म जो सुख मौजूदु हो। खेसि हिकु सिकी ॾींदी धीअ हुई। संदसि चहिरे मां नूरानी नूर पियो बहकंदो हो। अकुल में बि अकाबर हुई। संदसि बेमिसल सूंहं जे करे खेसि सॾींदा ई सुहिणी हुआ। उन ज़माने में तुर्किस्तान जे शहर बुखारा में मिर्ज़ा अली नाले हिकु वॾो वापारी रहंदो हो। वटसि माल मता जी कमी कान हुई, पर औलाद कोन हुअसि। हिकिड़े दफ़े संदसि शहर में हिकिड़ो दरवेश आयो। मिर्ज़ा अलीअ साणसि दिलि जो हाल ओलियो। हुन दरवेश चयुसि, तोखे पुटु त थींदो, पर 16 सालनि जी उमिरि में तोखां जुदा थी वञी परॾे वसाईंदो। इन ॻाल्हि खेसि दुखी कयो, त बि औलाद बिना सच सम्झी उहो मंज़ूरु कयाई। 10 महीननि बदि खेसि हिकु पुटु ॼाओ। संदसि नालो रखियईं इज़त बेग। खेसि ॾाढी लाॾकोड़ सां न पायाई। इज़त बेग जॾहिं सामाणो तॾहिं हिंदुस्तान जी हाक ॿुधाई। दिलि में शौक़ु जाॻियसि त वञी हिंदुस्तान जो सैर करे अचां। पुणसि मिर्ज़ा अलीअ खेसि घणो ई रोकण जी कोशिशि कई, पर इज़त बेग न मुड़ियो। पोइ त सौदागिरी जो सामान खणी हू हलियो सफ़र ते। पुणसि ॾिसंदो ई रहियो। माणस बि रोई रज भरिया। हिंदुस्तान में गच अरसो दिल्ली में रहियो। जॾहिं दिल्लीअ जी ऐश असरत मां दिलि भरिजी वियसि त लाहौर ॾांहुं रुख़ रखियाईं। लाहौर मां केतिरियूं नफ़ेस ऐं उम्दियूं शयूं ख़रीद करे वापसि वतन वञण जो वीचार कयाईं। रस्ते ते रावी ऐं पंजाब नदियुनि जे दोलाब में अॾियल गुजरात शहर जी रौनक ॾिसी उते सैर आराम करण लाइ तरसियो। शहर जे अमीरनि सां ॾेठ वेठ थियसि त तुला कुंभार जे थांवनि जी वखाण ॿुधाईं। दिलि थियसि त के बर्तन ख़रीद करे सूखड़ीअ तौरु ॻोठ खणी वञा। इन करे पंहिंजे नौकर खे थांव ख़रीदण लाइ तुला कुंभार जे घर मोकिलियाईं। नौकर उते सुहिणी ॾिठी त मोटी अची मालिक सां हुन जे सूंहं जी वाखाण कयाईं। इज़त बेग बिना ॾिसे सुहिणीअ ते मोहित थी पियो। पोइ त बर्तन ख़रीद करण जे बहाने अची सुहिणीअ जो दीदार कयाईं। बसि मुहिबत जी मेख दिलि में पुख़्तीअ रीति ठोकिजी वियसि। ॿिए तरफ़ बि साॻियो हाल थियो।